نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهد الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله تعالى عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وأما من خاف مقام ربه ونهى النفس عن الهوى فإن الجنة هي المأوى رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب زدني علما तमाम तारीफ़ूं अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात जे लाइ अणगणिया दुरूद व सलाम इमामुल अंबिया ख़ातमुन नबीयीन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन जे आल जे मथां अल्लाह तबारक ताला वटि जेको इज़त वारो आहे मर्तबे वारो आहे उहो ई आहे जंहिंजे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ आहे मुत्तक़ी आहे परहेज़गार आहे अल्लाह फरमायो त इन अकरमकुम इंदल्लाह अतकाकुम अवां मजामो अल्लाह वटि इज़त वारो उहो आहे जेको मुत्तक़ी आहे परहेज़गार आहे रब खां दुआ कयो त शाल असांजे दिलि में इहे शयूं असांजे अमल में इहे पैदा थियनि छो त रब जी जेका इज़त आहे अल्लाह वटि जेको असांजो मर्तबो ऐं मान आहे उहो छाजे करे आहे अमलनि जे करे आहे जेकॾहिं अमल न आहे त रब खे का परवाह कोन्हे अल्लाह वटि का इज़त कोन्हे सही बुखारी जे अंदरि क़ुदसी हदीस आहे अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो त बानो जेकी मूं उन जे मथां फ़राइज़ मुक़ररु कया आहिनि उन्हनि जी अदायगी सां बानू मुंहिंजे क़रीब थींदो आहे ऐं नवाफ़िल जे अदा करण सां बाने खे मुंहिंजो कुर्ब हासिल थींदो आहे
हाणे हिकिड़ी निमाज़ अलाह असां ते फ़र्ज़ु कई आहे, जीअं रोज़ो फ़र्ज़ु कयो रमज़ान शरीफ़ जो, ॿिया नफ़िली रोज़ा आहिनि। हीअ निमाज़ अलाह फ़र्ज़ु कई आहे, उन सां गॾु ॿिया नफ़िली इबादत आहे, तहज्जुद जी निमाज़ आहे, इशराक आहे, ॿी नफ़िली इबादत आहे। अलाह तो फरमाए त इन नफ़िली इबादत सां बानो बाने खे मुंहिंजो कुर्ब हासिलु थींदो आहे। ऐं जॾहिं बाने खे मुंहिंजो कुर्ब हासिलु थींदो आहे त अलाह तो फरमाए त आउं उन बाने जा अखि थी वेंदो आहियां, उनजा कन हुनजी ज़बान, हुनजा हथ, यानी अज़ा अलाह तबारक ताला तो फरमाए त आउं जा थी वेंदो आहे। हालांकि अलाह तबारक ताला जी ज़ात अर्श ते मुस्तवी आहे, अलाह असांजे पेरनि में कोन्हे, अलाह इन खां पाक आहे। सिर्फ़ु अलाह मिसाल छाजे करे ॾिनो आहे त उन बाने जा इन फ़राइज़ जे अदा करण सां, नवाफ़िल जे अदा करण सां बाने खे जॾहिं मुंहिंजो कुर्ब हासिलु थींदो आहे त उहे अज़ा हुनजा मूं अलाह जे ताबे थी वेंदा आहिनि। यानी जेके अलाह जा अहकाम आहिनि उन्हनि जे लाइ आसानी थींदी आहे, बख़ुशी उन्हनि खे क़बूल कंदो आहे। यानी अखि अलाह जी नाफ़रमानी कोन कंदी, ही हथ रब जी नाफ़रमानी कोन कंदा, ही पेर अलाह जे नाफ़रमानी जी तरफ़ कोन खणंदा। इहा अलाह तबारक ताला जो रब्बुल आलमीन फरमाए थो त पोइ जॾहिं इहो बानो मूंखां दुआ घुरे थो त अलाह तो फरमाए असां हुनजे दुआउनि खे क़बूल कंदा आहियूं। ऐं जॾहिं मूंखां का पनाह तलब कंदो आहे त अलाह फरमाईंदो आहे असां हुनखे पनाह ॾींदा आहियूं। यानी अलाह तबारक ताला जी इबादत सां, अलाह जे ख़ौफ़ सां, यानी अलाह रब्बुल आलमीन जे फ़राइज़ सां बानो रब जे क़रीब थिए थो ऐं नवाफ़िल जे अदा करण सां बाने खे अलाह जो कुर्ब हासिलु थिए थो। हाणे तव्हां सोचो त रब जो कुर्ब हासिलु थिए ऐं पोइ अलाह फरमाए थो जॾहिं उहो मूंखां दुआ घुरे थो असां हुनजी दुआउनि खे क़बूल कंदा, का पनाह तलब कर त असां अलाह तो फरमाइनि खे पनाह ॾींदा आहियूं। हाणे असां तव्हां गौर करे ॾिसूं त असां तव्हां में अलाह जी इबादत या नवाफ़िल जी केतिरे क़दुरु पाबंदी आहे। इन जे करे अलाह रब्बुल आलमीन असां तव्हांखे पंहिंजे मुत्तक़ी बाननि जी निशानी ॿुधाई आहे। छो त अलाह तबारक ताला तक़वा जो, परहेज़गारी जो हुकुम अलाह तबारक ताला जमी इंसाननि खे ॾिनी, वरी ख़ासि करे ईमान वारनि खे, हत्ता के प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम खे अलाह तबारक ताला तक़वा ऐं परहेज़गारी जो हुकुम ॾिनी। अलाह जमी इंसान जे लाइ छा फरमाई, या अय्युहन्नास तक़ू रब्बकुम, ऐं इंसानो तव्हां पंहिंजे रब्बुल आलमीन खां डिॼो। अल्लाह फरमाए त या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। ऐं ईमान वारो तव्हां रब्बुल आलमीन खां डिॼो, इहे डिॼो जीअं ख़ासि डिॼण जो हक़ आहे। प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम खे रब्बुल आलमीन छा फरमाए, या अय्युहन नबी इत्तक़िल्लाह, ओ मुंहिंजा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं पंहिंजे रब्बुल आलमीन जी तक़वा इख्तियार कर। ऐं इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वरी रब्बुल आलमीन पंहिंजनि बाननि जे लाइ ॿियो साॻियो नियापो ॾिनई, قل يا عباد الذين آمنوا اتقوا ربكم للذين أحسنوا في هذه الدنيا حسنة। वो मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजनि उन्हनि बाननि खे मूं रब जो नियापो ॾे, तव्हां रब्बुल आलमीन जी तक़वा इख्तियार कयो, तव्हां परहेज़गारी कयो। लिल्लज़ीन अहसनू फी हाज़िहि दुनिया हसना, जंहिं दुनिया में चङाई कई, भलाई कई, आख़िरत में बि उन खे भलाई नसीब थींदी। अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांखे मुंहिंजा दोस्तो भलाई जो रस्तो ॿुधायो आहे। जंहिं मालिक असांखे पैदा कयो आहे उन मालिक जो असांजे दिलि में जेसी ख़ौफ़ न आहे, अल्लाह वटि उन जी का इज़त कोन्हे। असीं चाहियूं था अल्लाह वटि इज़त थिए त रब्बुल आलमीन असां तव्हांखे पहिरियां ख़बरदार कयो आहे।
या अय्युहन्नास ऐ इंसानो इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुरूबन व क़बाइल लितअरफू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्काकुम। ऐ इंसानो मूं अवां खे का मर्द ऐं का औरत मां पैदा कयो मां, पोइ तव्हां में ज़ातियूं ऐं कबीला सां पाड़ा इन लाइ रखियासीं त तव्हां हिक ॿिए खे सुञाणो। यानी अल्लाह रब्बुल आलमीन वटि इन्हनि रिश्तनि जी ने क़ौम जी ने कबीलनि जी का बि इज़त कान्हे, बल्कि अल्लाह वटि त इज़त उन जी आहे। इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्काकुम, जेको मुत्तकी आहे परहेज़गार आहे। अल्लाह तो फरमाए त असां वटि इज़त उन परहेज़गार जी आहे, मुत्तकी जी आहे। पोइ असीं चाहियूं था त अल्लाह वटि असांजी इज़त थिए न। सॼी दुनिया असांजी इज़त करे हिकु रब न करे त फ़ाइदेमंद आहे। सॼी दुनिया असां खां नफ़रत करे हिकु अल्लाह असां सां मोहबत करे ॿुधाए थो कामयाबी आहे या न? छो त हर शइ उन जे हक़ में आहे। सभु मोहताज आहिनि, मोहताज इज़त कनि चाहे न कनि, अल्लाह असांजो रब असांजी इज़त करे असांजे लाइ काफ़ी आहे। उहा इज़त ईअं मिलंदी जो असीं ज़मीन ते घुमूं, मोहताजनि खां ॾिजूं, ग़नी खां न ॾिजूं। ॿुधायो मुस्लमान आहियूं न, अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में घणो आया माण्हुनि जो। अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए त मुंहिंजा उहे मुत्तक़ी कहिड़ा आहिनि? व अम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही व नहा नफ्स अनिल हवा। रब्बुल आलमीन फरमाए थो त उन्हनि जी दिलि में इहो ख़ौफ़ ऐं परेशानी रहंदी आहे त मूंखे पालींदड़ अल्लाह जे साम्हूं बीह करे मूंखे न ज़िंदगी जो हिसाब किताब ॾियणो आहे। 24 कलाक हुनजी राति हुजे चाहे ॾींहुं हुजे, हुनजे दिलि में हा परेशानी रहंदी आहे त मूंखे अल्लाह जे साम्हूं बीहणो आहे। पोइ उन ख़ौफ़ इहो एतिरो वॾो एज़ाज़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए उन जी निशानी वनहन नफ्स अनिल हवा। पोइ उन ख़ौफ़ जे करे रब्बुल आलमीन जे साम्हूं बीहण जे करे अल्लाह जे निशानी कड़ी थो ॿुधाए वनहन नफ्स अनिल हवा। उहो नफ़्सानी ख़वाहिशुनि जे मथां काबू पाईंदो आहे। फ़इन्नल जन्नत हियल मावा। रब्बुल आलमीन तो फरमाए त उन्हनि जो मक़ाम जन्नत आहे। जन्नत में केरु वेंदा? ओ जंहिंजी इहा निशानी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जो हुनजे दिलि में ख़ौफ़ हूंदो आहे। राति हुजे चाहे ॾींहुं हुजे, अकेल हुजे चाहे इज्तिमा में, पंहिंजे रब जो हुनजे दिलि में ख़ौफ़ आहे। इहा मुत्तक़ी जी अल्लाह निशानी ॿुधाई आहे। पोइ ख़ुदा असां तव्हां गौर कयूं, जेकॾहिं असां तव्हां तक़वा इख़्तियार न कई, परहेज़गारी न कई, ऐं पोइ अल्लाह जे साम्हूं जेकॾहिं असां बि पछताव कयूं त पोइ फ़ाइदेमंद थींदो? अन तक़ूल नफ़्सी या हसरता अला मा फर्रतु फी जंबिल्लाह व इन कुन्तु लमिन साखिरीन। उन ॾियारे अफ़सोस करे चवंदो, हाय अफ़सोस मूं अल्लाह जे हक़ में कोताही कई ऐं त मज़ाक़ कई, मस्करी करण वारनि मां औ तक़ूल लौ अन अल्लाह हदानी लकुन्तु मिनल मुत्तक़ीन। रब्बुल आलमीन जे साम्हूं छा चवंदो? काश जेकॾहिं अल्लाह बि मूंखे हिदायत करे हा त आउं बि मुत्तक़ी परहेज़गारनि मां थियां हा। छा रब्बुल आलमीन जो पूरो क़ुरान पढ़ी ॾिस, जी तव्हां रब्बुल आलमीन जे क़ुरान मजीद जो आयतूं ॿुधो, अल्लाह रब्बुल आलमीन तक़वा जो हुक्म ॾेई ऐं प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे न्यापो ॾेई मोकिली त मुंहिंजा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजनि बाननि खे चयो त तव्हां रब्बुल आलमीन जी तक़वा इख्तियार कयो। दुनिया में रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ न रखी, न रब्बुल आलमीन जी तक़वा ऐं परहेज़गारी इख्तियार कई। अॼु अफ़सोस करे छा थो चए? औ तक़ूल लौ अन अल्लाह हदानी लकुन्तु मिनल मुत्तक़ीन। काश अल्लाह मूंखे हिदायत करे हा त आउं मुत्तक़ी परहेज़गार मां थियां हा। औ तक़ूल लौ अन अल्लाह हदानी लकुन्तु मिनल मुत्तक़ीन। औ तक़ूल हीन तरल अज़ाब लौ अन ली करतन फअकून मिनल मुहसिनीन। ऐं उन ॾियारे अफ़सोस करे छा चवंदो? काश मूंखे हिकिड़ो भेरो वापसि मोटाए वञे हा ऐं नेकोकार ने मुहसिनीन मां थियां हा।
पर रब्बुल आलमीन जे तरफां छा जवाब मिलंदो भला कद जात आयाती फकज़्ज़बत बिहा वस्तकबरत वकुंत मिनल काफिरीन। रब्बुल आलमीन फरमाए थो तूं कूड़ थो ॻाल्हाई मुंहिंजूं आयतूं मुंहिंजा अहकाम तो वटाया तो त उन्हनि जे मञण खां तकबर कयो। अॼु थो चवीं त काश मूंखे अल्लाह वापसि मोटाए मां मुतक़ी थियां, काश अल्लाह मूंखे हिदायत करे हा मुतक़ी थियां। मुतक़ी जेके रब जा बाना आहिनि दुनिया में अल्लाह जो उन्हनि जो ख़ौफ़ दिलि में रखे पोइ अल्लाह हुनखे एज़ाज़ ॾिने कोन ॾिनई। या बनी आदम इम्मा यातियन्नकुम रुसुलुम मिनकुम यक़ुस्सून अलैकुम आयाती। रब्बुल आलमीन तो फरमाए ओ बनी आदम जॾहिं मुंहिंजा रसूल हां वटि अचनि मुंहिंजूं आयतूं अहकाम खे ॿुधाइनि। रब्बुल आलमीन तो फरमाए फमन इत्तक़ा व असला पोइ जंहिं तक़वा इख्तियार कई ऐं पंहिंजी इस्लाह कई अल्लाह छा एज़ाज़ ॾिनई फला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह तो फरमाए त उन्हनि जे मथां को बि ख़ौफ़ कोन्हे को बि ग़म कोन्हे। सिर्फ़ रब्बुल आलमीन तो फरमाए मुझे पैगंबरनि जी ताबेदारी मुझे आयतूं जेके अहकाम जा पैगंबर खणी आया उन्हनि जे मुताबिक़ उन्हनि पंहिंजी इस्लाह कई। अल्लाह दुनिया में एज़ाज़ ॾिनई न हिननि जे मथां मौत जो ख़ौफ़ आहे न क़ब्र जे अंदरि ख़ौफ़ आहे न महशर जे मैदान जे अंदरि ख़ौफ़ आहे। इन जे करे त उन्हनि जी दिलि में दुनिया में इहो ख़ौफ़ आहे वअम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही वनहा नफ्स अनिल हवा फ़इन्नल जन्नत हियल मावा। छो त दुनिया में उन्हनि जे दिल में इहो ख़ौफ़ आहे त पालींदड़ अल्लाह जे साम्हूं बीही करे असांखे न ज़िंदगी जो हिसाब किताब ॾियणो आहे उन ख़ौफ़ जे करे नफ़्सानी ख़वाहिशुनि जे मथां काबू पाइनि था। जेकॾहिं तक़वा इख्तियार न कयूं परहेज़गारी न कयूं अल्लाह तबारक तआला छा फरमाई वल्लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना वस्तकबरू अन्हा उलाइका अस्हाबुन नार हुम फीहा खालिदून। जिन रब्बुल आलमीन तो फरमाया असांजे आयतुनि खां तकबर कयूं या इन्हनि खे कूड़ो ॼातऊं अल्लाह फरमाए त इन्हनि जो ठिकाणो जहन्नम आहे। अल्लाह जो क़ुरान बि ॿुधूं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान बि ॿुधूं ॿुधी अणॿुधी कयूं पोइ अल्लाह वटि इज़त थींदी। अल्लाह वटि इज़त थींदी जॾहिं पाण रब जी इज़त कंदासीं। अल्लाह जी इज़त छा आहे तूं रब जूं नेमतूं खाई तूं रब जे ज़मीन ते घुमी एहसान थोरा तुंहिंजे मथां उन मालिक जा ऐं उन अल्लाह खां तूं न ॾिजी उनजी तूं का परवाह कोन्हे। राति जो चोरी करी तो कंहिंखां थो ॾिजी अंधेरे जो सहारो छाजे करे तो वठी चोरी करण भाउ ताक़तवर छो थो लिकाई कंहिं पाथारीदार छो अल्लाह जे दिलि में ख़ौफ़ कोन्हे। आहियूं मुस्लमान कलमूं भरूं था माण्हुनि जो ख़ौफ़ आहे मोहताजनि जो ख़ौफ़ आहे ग़नी बेपरवाह जो ख़ौफ़ कोन्हे। ॿुधायो पोइ इज़त थींदी। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पोइ इन्हनि जो ठिकाणो जहन्नम आहे। आहिनि इंसान ज़ाहिर में इंसान पर अल्लाह जी नज़र में वलक़द ज़रअना लिजहन्नम कसीरम मिनल जिन्न वल इंस लहुम कुलूबुन ला यफ़क़हून बिहा वलहुम आयुनुन ला युबसिरून बिहा वलहुम आज़ानुन ला यस्मऊन बिहा उलाइका कल अन्आम बल हुम अज़ल उलाइका हुमुल गाफ़िलून। रब्बुल आलमीन तो फरमासा कसीर तादाद यानी घणे तादाद में जहन्नम खे भरींदासूं जिन्ननि ऐं माण्हुनि खे उन जूं निशानियूं रब थो ॿुधाए त दिलियूं त हूंदियूं पर मुंहिंजे हिदायत खां ख़ाली अखियूं त हूंदियूं पर मुंहिंजे हिदायत जे ॾिसण खां गाफ़िल कन त हूंदनि पर मुंहिंजे हिदायत जे ॿुधण खां गाफ़िल। अल्लाह रब्बुल आलमीन अहसन इंसान खे जंहिंजे लाइ चार कसम खणी करे रब फरमाए वतीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। चार कसम खणी करे रब फरमाए त मूं इंसान खे सुहिणो ई अहसन बनायो मां पर इहो अहसन इंसान सुहिणो इंसान जेकॾहिं रब जो नाफ़रमान आहे नेमतूं अल्लाह ॾिनई रब जे मर्ज़ी सां इस्तेमाल न कई बल्कि पंहिंजे नफ़्सानी ख़वाहिशुनि सां। अल्लाह तबारक तआला छा फरमाए त उलाइका कल अन्आम इहे जी जानवर
बल हम अज़ल बल्कि जानवरनि खां बि बदतर। ॿुधायो ज़ाहिर में इंसान आहे, फिरौन कहिड़ो इंसान हो न, पर अल्लाह वटि कुते खां बदतर हो। अबू जहल केरु हो? अबू लहब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो आहे, पर मके जे अंदर कुत्ता घुमनि पिया, ॿिया जानवर घुमनि पिया। अल्लाह जे नज़र में उहे भला, पर अल्लाह जे नज़र में जानवर ऐं कुतनि खां बदतर। छाजे करे? ज़ाहिर में त इंसान हो न। अबू लहब चहिरो केॾो सुहिणो आहे, कपिड़ा लाहींदो त ही मिसाल तौर चमकंदो हो जिस्म, पर रब जी नज़र में कुतनि खां बदतर हो। छो? गाफ़िल हो, अल्लाह जे रसूल जो नाफ़रमान हो। असीं कयूं त अल्लाह सां तव्हांजे मथां रहमत फरमाए, पूरे क़ुरान खे मञी हिकिड़ी आयत जो इनकार कंदे रब जे नज़र मां किरी वेंदे। पूरी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हदीस मञी हिकु हदीस जो इनकार कई, अल्लाह जे नज़र मां किरी वेंदे। ॿुधायो त शैतान छा हो? मुतकब्बिर हो न, अल्लाह जो इनकारी कोन हो, अल्लाह जे हुक्म जो इनकार कई। ईअं ऐं क़ुरान पढ़ी ॾिस छा थो चवे? कमसली शैतानी इज़ क़ाल लिल इंसानी कफ़र फलम्मा कफ़र क़ाल इन्नी बरीउम मिन इन्नी अख़ाफ़ुल्लाह रब्बल आलमीन। जॾहिं शैतान इंसान खां कुफ़र कराईंदो आहे, को गुनाह जो कमु कराईंदो आहे, पोइ छा चवंदो त आऊं तोखां बेज़ार आहियां। इन्नी अख़ाफ़ुल्लाह रब्बल आलमीन, मां रब्बुल आलमीन खां डिॼां थो। पर इहो ख़ौफ़ कमु आयसि, अल्लाह जे हुक्म जो इनकार हो। रब लानत जो तौक़ विझी करे आसमान मां तरे थींदी। अॼु अल्लाह तोॾे हक़ मोकिलियो आहे, तव्हां ॿुधो न क़ुरान हदीस जी सूरत में। अॼु उन जो क़दुरु आहे। जेकॾहिं अल्लाह जे अहकाम जो क़दुरु न कयोसीं मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जी नज़र में जानवरनि खां बदतर आहियूं। इन जे करे अल्लाह असांखे नेमतूं ॾिनियूं आहिनि। अल्लाह तबारक तआला निशानी ॿुधाई आहे त मूं रब जे ख़ौफ़ जे करे वनह नफ्स अनिल हवा, उहे नफ़्सानी ख़वाहिशुनि ते क़ाबू पाईंदा आहिनि। फ़इन्नल जन्नत हियल मावा। पोइ मरण सां बि परहेज़गार जे लाइ अल्लाह जा एज़ाज़ आहिनि। अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून। अल्लाह जा मलाइक चवनि था तूं परेशान न थी, तूं डिॼ न, असीं तोखे जन्नत जी बशारत ॾियण आहियूं। पर मुतकब्बिर नाफ़रमान मरे थो त अल्लाह जा मलाइकुनि ते छा था अचनि? वलो तरा इज़ ज़ालिमून फी ग़मरातिल मौत वल मलाइकतु बासितू ऐदीहिम अख़रिजू अनफुसकुम अल यौम तुजज़ौन अज़ाबल हून बिमा कुंतुम तक़ूलून अलल्लाहि ग़ैरल हक़ व कुंतुम अन आयातिही तस्तकबिरून। ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ज़ालिम मौत जे सकरातनि में हूंदा, तूं ॾिसी ताजब करी रब जा मलाइकुनि जे रूह कढण जे लाइ पंहिंजनि हथनि खे डिघो करे चवंदा तव्हां पंहिंजनि साहनि खे ॿाहिरि कढो। ही अज़ाब तव्हांखे इन जे करे आहे, हिकु त रब ते तव्हां नाहक चवंदा हो। जेका अल्लाह ॻाल्हि न चई हुजे ऐं तूं रब ॾे मनसूब करी त ॿियो अल्लाह जे आयतुनि जे आॾो तव्हां तकबर कंदा हो। मरण वक़्तु बि उन मुशरिक जे मथां, मुतकब्बिर जे मथां उनजो रूह मिसाल तौर सख़्ती सां निकिरे थो। ऐं क़यामत जे ॾियारे वसीक़ल लज़ीन कफ़रू इला जहन्नम ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम ख़ज़नतुहा अलम यातिकुम रुसुलुम मिनकुम यत्लूना अलैकुम आयाति रब्बिकुम व युनज़िरूनकुम लिक़ा यौमिकुम हाज़ा। टे सवाल जहन्नम जा दारोगा ने जहन्नम मुतकब्बिरन खां कंदा। छा तव्हां जहन्नम जे अंदर वञो पिया? छा अल्लाह जा पैगंबर तव्हां वटि कोन आया? पहिरियों सवाल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे न, मञो था। रसूल जी माना अल्लाह ॿुधाई आहे, वमा अरसलना मिन रसूलिन इल्ला लियुता बिइज़्निल्लाह। रसूल जी माना या रब जे हुक्म सां उनजी इताअत कई वञे। अॼु पैगंबर जो फरमान अचे थो, इताअत करियूं था, छाखे तरजीह था ॾियूं? कालू हस्बना मा वजदना अलैहि आबाना। अबनि ॾाॾनि जे तौर तरीक़े खे, पंहिंजनि फ़र्क़नि, पंहिंजनि मसलनि खे अल्लाह जे रसूल खे तरजीह कोन था ॾियूं। ॿुधायो अल्लाह रब्बुल आलमीन जा मलाइक पुछनि था
छा तव्हां जहन्नम जे अज़ाब में ईअं था छा अल्लाह जा पैगंबर तव्हां वटि कोन आया छा आयतूं अहकाम खे कंहिं कोन ॿुधायूं छा हिन दर्दनाक जहन्नम जे अज़ाब खां तव्हांखे कंहिं कोन निजारियो पंहिंजी ज़बान सां चवंदा त कालू भला बेशक आया हा पहिरियां अफ़सोस करे चवनि पिया तव्हां जहन्नम में पिया वञो पर जॾहिं हुननि चयो त बेशक असां वटि आया हा यानी असां ख़बरवार हुआसीं अल्लाह जा मलाइक छा था चवनि क़ील दुख़ुलू अब्वाब जहन्नम ख़ालिदीन फ़ीहा फ़बिइस मस्वल मुतकब्बिरीन रब जा मलाइक त चवंदा भले तव्हां ने जहन्नम में घिड़ो छाजे करे त तव्हां मुतकब्बिर हो पर जॾहिं मुतक़ी परहेज़गार जन्नत जे दरवाज़नि ते पहुचंदा अल्लाह रब्बुल आलमीन जा मलाइकुनि जी ख़ुशामदीद कीअं कनि था वसीक़ल लज़ीना तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अब्वाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिबतुम फदख़ुलूहा ख़ालिदीन जॾहिं जन्नती ए मुत्तक़ी परहेज़गारनि जे परहेज़गार गिरोहनि जे सूरत में जॾहिं जन्नत जे दरवाज़नि ते पहुचंदा रब्बुल आलमीन जा मलाइक छा चवंदा त अहां जे मथां सलामती हुजे तव्हां हिन नेमत वारे घर जन्नत में खड़ो मुंहिंजा दोस्तो इहो एज़ाज़ छाजे करे आहे अल्लाह दुनिया में ॿुधाए छॾियो आहे वअम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही वनहा नफ़्स अनिल हवा फ़इन्नल जन्नत हियल मावा ओ जन्नत मक़ाम उन्हनि जो आहे जिन नफ़्सानी ख़्वाहिशुनि जे मथां काबू पातो ऐं पंहिंजे रब्बुल आलमीन जो दिलि में ख़ौफ़ रखियो रब खां दुआ कयो अल्लाह मूंखे अवां सभिनी खे तक़वा परहेज़गारी वारी ज़िंदगी नसीब करे अल्लाह तकबर वारी ज़िंदगी खां असां तव्हांखे बचाए व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।